सिंध हाई कोर्ट तरफा MTK टेस्ट ॿीहर वठण जो हुकुम। जांच कमेटी पारां बेक़ाइदगियुनि जी तस्दीक़ खां पोइ अदालत टेस्ट ॿीहर वठण जो हुकुम ॾेई छॾियो। रिपोर्ट में चयो वियो आहे त जांच दौरान MTK टेस्ट में बेज़ाब्तियुनि साबित थियूं आहिनि। इम्तिहाननि जे मैकेनिज़म ते सौदेबाज़ी जे 46 ॾिणनि खे शामिल कयो वियो आहे। यहया आफरीदी नए चीफ जस्टिस तौर कसम खणी वरितो। सदर आसिफ अली ज़रदारी यहया आफरीदी खे कसम खणायो। ऐवान सदर में पुरवकार तकरीब। वज़ीर आज़म शहबाज शरीफ, आर्मी चीफ समेत हथियारबंद फौज जे सरबराहनि ऐं ॿियनि शख़्सियतुनि जी शिरकत। चीफ जस्टिस यहया आफरीदी तरफ़ां 28 अक्टूबर ते फुल कोर्ट इजलास तलब। प्रैक्टिस एंड प्रोसीजर कमेटी जी नए सिर जोड़ जक। जस्टिस मुनीब अख्तर हिकु दफ़ो ॿीहर कमेटी में शामिल। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ जबे मुलाक़ात। मुल्की सियासी ऐं मुआशी सूरत हाल ते ॻाल्हियूं। वज़ीर आज़म जे सलाहकार राणा सनाउल्लाह चयो आहे त आईनी तरमीम सां चोर दरवाज़े खां इक़्तिदार में अचण जा रस्ता बंदि करे छॾिया आहिनि। पाकिस्तान बहरान जी कैफ़ियत मां निकिरी वियो आहे। हाणे मुआशी ऐं इस्तिकाम पैदा थींदो। मुस्लिम लीग नून मईशत जी तरक्की में हाकारी किरदार अदा कयो आहे। उत्तर वज़ीरिस्तान में पुलिस चेक पोस्ट ते आपघाती हमले जे नतीजे में 4 पुलिस एहलकारनि समेत 8 ॼणा शहीद। सिक्योरिटी फोर्सेस जो इलाइक़े खे कड़ो सर्च ऑपरेशन। इस्पतालुनि में हंगामी हालतूं लागू। इसराइल जा ईरान ते हवाई हमला। 2 फौजी मारिजी विया। तेहरान, शिराज ऐं कर्ज में धमाका। तेहरान जे इमाम ख़मीनी हवाई अॾे समेत पासदाराने इनकलाब जी ऑफिसनि खे मिसाइलनि सां निशानो बणायो वियो। ईरान इसराइली हमलनि में 2 फौजी शहीद थियण जी तस्दीक़ करे छॾी। शाम इराक जे शहर तुर्बत ते बि बमबारी। इसराइली इख़्तियारियुनि जो चवणु आहे त ईरानी हमलनि जे जवाब में फौजी थाकनि खे निशानो बणायो पियो आहे। दिफ़ाई निज़ाम खे मुकमल तौर अलर्ट करे ईरान ते हमला कया विया आहिनि। ईरानी सुप्रीम लीडर आयतुल्लाह ख़ामनाई तरफ़ां फौज खे जंग लाइ तैयार रहण जो हुकुम। ईरान इसराइली मिसाइल हमलनि खे नाकाम बणाइण जी वीडियो जारी करे छॾी। ईरान जो चवणु आहे त ईरान कंहिं बि जारियत जो जवाब ॾियण जो हक़ महफ़ूज़ रखे थो। इसराइल खे जवाबी रद्द अमल खे मुंहुं ॾियणो पवंदो। व्हाइट हाउस ईरान ते इसराइली हमले खे दिफ़ाई हक़ करार ॾेई छॾियो। अमरीकी क़ौमी सलामती काउंसिल जे तर्जुमान शॉन सेविट जो चवणु आहे त ईरान जवाब ॾियण जो फ़ैसिलो कयो त संगीन नतीजा निकिरंदा। फौजी ताकनि खे निशानो पाइण जी कार्रवाई इसराइल तरफ़ां पंहिंजे दिफ़ा जे मश्क आहे ऐं 1 अक्टूबर ते ईरान तरफ़ां इसराइल ते बैलिस्टिक मिसाइल हमलनि जो रद्दअमल आहे। ईरान ख़िलाफ़ इसराइली फौजी कार्रवाई में अमरीका जो को बि किरदार नाहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ईरान मथां इसराइली हमलनि ते ॻणती ज़ाहिर करे छॾी। संदसि चवणु आहे त इसराइल जे ईरान ते हमलनि सां ख़िते में छिकताण वधी वेंदी। आलमी बिरादरी खे छिकताण जे ख़ात्मे लाइ किरदार अदा करणु घुर्जे। सऊदी अरब तरफ़ां ईरान ते इसराइली हमलनि जी मज़म्मत। सऊदी अरब जो चवणु आहे त ईरान ते इसराइली हमला ख़ुदि मुख़्तियारी जी भनकड़ी आहिनि। आलमी बिरादरी खे इसराइली अगराई रोकण जे लाइ क़दम खणणु घुर्जनि। पाकिस्तान ग़ज़ा ऐं लबनान जे लाइ 13 इमदादी खेप रवानी करे छॾी। बैरिस्टर अकील जो चवणु आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी हिदायत ते इमदादी खेप रवानी कई पई वञे। हुकूमत लबनान ऐं फ़लस्तीन जी जंग मुतासिरनि खे अकेलो न छॾींदी। सिंध यूनाइटेड पार्टी सरबराह ज़ैन शाह सिंधु दरिया ते केनाल ठहण जो ज़िम्मेवार PP खे करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त PP ऐं इतिहादी हुकूमत सिंधु दरिया ते केनाल ठहण जो फ़ैसिलो कयो आहे। केनाल ठहण सां सिंध जे 1.25 करोड़ ज़मीन मां 40% बंजर थी वेंदी। चोलिस्तान केनाल ठहण सां पंजाब जूं नयूं रेगिस्तानी ज़मीनूं आबाद थींदियूं। अॻूणे MP शहरियार शहर ते हमले जे जवाबदारनि जी गिरफ़्तारी जे लाइ पुलिस जो रोहनती जे कचे में ऑपरेशन। बख्तरबंद गाॾियुनि जी मदद सां पुलिस जो इलाइक़े खे कड़ो। ईंदड़ वेंदड़ रस्तनि जी नाकाबंदी। केतिरा ई घर ड्राहे पट। सीड़ा बिरादरी जो चवणु आहे त शहरियार शहर मथां हमले में संदन को बि किरदार आहे। वाक़े जी आला सतही जांच कराई वञे।
शहदाद कोट में हथियार बंदन हथा मार्चियल पुलिस एहलकार मिट्टी मां हवाले जनाज़े नमाज में एसएसपी मोहम्मद कलीम मलिक डीसी समेत ॿिनि अमलदारनि जी शिरकत। सूबाई घर वज़ीर ज़ालू सलंजार पुलिस एहलकार जी शहादत जो नोटिस वरितो, रिपोर्ट तलब। एसएसपी कलीम मलिक जो चवणु आहे त शहीद पुलिस एहलकार गदा हुसैन शाह जहिड़नि एहलकारनि खे पुलिस ते नाज़ आहे। पुलिस एहलकार जान जो नज़रानो ॾेई अवाम जी हिफ़ाज़त करे रहिया आहिनि। दादू जे तरफ़ां मेहर वाक़े बाबति केस जी ॿुधणी 8 नवंबर ताईं मुलतवी। उमेरबाब चांडियो जो चवणु आहे त केस तेज़ी सां हली रहियो आहे। उमीद आहे त जल्द फ़ैसिलो थींदो। अदलिया मां इंसाफ़ जी उमीद आहे। सिकंदर चांडियो खे पैरोल ते आज़ाद करण मां साबित थी वियो त खेनि हिसाए पियो वञे। ठुल मां पुरसार नमूने गुम थियल नौजवान तशद्दुद खां पोइ बेदर्दी सां क़तल। नौजवान मुनीर अहमद पहोर जो मच्छी जे तलाब मां लाश हथ। पाकिस्तान इंग्लैंड के आखिरी टेस्ट मैच में शिकस्त ॾेई 9 सालनि खां पोइ सीरीज़ खटे वरिती। क़ौमी टीम 36 रन्सनि जो टारगेट 1 विकेट विञाए हासिल कयो। क़ौमी टीम जे स्पिनरनि इंग्लिश बैटरनि जूं मतियूं मुझाए छॾियूं। नोमान अली जूं 6 ऐं साजिद खान जूं 4 विकेटूं। नायब कप्तान सऊद शकील मैन ऑफ द मैच ऐं स्पिनर साजिद खान मैन ऑफ द टूर्नामेंट करार। सदर आसिफ अली ज़रदारी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं ॿियनि तरफ़ां क़ौमी टीम खे वाधायूं। क़ौमी टीम जे कप्तान शान मसूद जो चवणु आहे त स्पिनरनि बहितरीन रांदि जो मुज़ाहिरो कयो। डिघे अरसे खां पोइ कामयाबी हासिल करण ते खेसि तमामु घणी ख़ुशी आहे।